अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कजे, सिंध में बरसातनि जे हवाले सां त बरसातनि जी सूरत हाल इहा आहे त सॼी सिंध में तबाही अची चुकी आहे। सिंध जे शहर कराची खां वठी सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में पिणु बरसात सबबु तमामु घणी तबाही अची वई। रोडनि रस्तनि ते पाणी बीठल नज़र आयो, माण्हू घरनि ताईं मैसूर थी विया। कचा जेके माण्हुनि जा घर आहिनि, कचियूं झोपड़ियूं आहिनि या फुटपाथ ते रहंदड़ माण्हू उहे बिल्कुलु बेघर थी चुका आहिनि, जिन जो अंग पिणु मोहतात अंदाज़े मूजिबि 4 खां 5 लख ताईं एक्सपेक्ट कयो थो वञे त इहो थी सघे थो। इन हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त सूबाई हुकूमत जी गुड गवर्नेंस ते पिणु तमामु घणी तनक़ीद थींदी रही। अपोज़िशन जो इहो चवणु हो त सिंध जे वॾे वज़ीर खां वठी सिंध जे वॾे वज़ीर जी समूरी टीम ताईं असांखे रोडनि रस्तनि ते को बि नुमाइंदो नज़र न आयो। ईअं ई हुकूमत जो चवणु हो त अपोज़िशन जा नुमाइंदा इन सॼी सूरत हाल में सवाइ तनक़ीद करण जे को कमु कंदे नज़र न आया। इन सॼी सूरत हाल में जेका बदतरीन सूरत हाल रही उहा इहा रही त कराची जे केतिरनि इलाइक़नि मां पाणी त नेकाल थी चुको आहे, पर जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में अञा ताईं पाणी बीठल आहे ऐं माण्हुनि जो अलाह तला इन बरसात सबबु तबाह थी चुको आहे। माण्हुनि जो घरनि जो सामान, माण्हुनि जे घरनि जो राशन, इन हवाले सां माण्हुनि जे लाइ तमामु घणी ॾुखी सूरत हाल आहे ऐं माण्हुनि पारां चाहे पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ MPs हुजनि या अपोज़िशन सां तालुक़ रखंदड़ MNAs हुजनि, उन्हनि खे पंहिंजे इलाइक़नि खां तड़ाए ॿाहिरि पिणु कढियो थो वञे। इन हवाले सां सिंध हुकूमत पारां, सिंध जे वॾे वज़ीर पारां सूबे में रेन एमरजेंसी लागू कई वई आहे। सभिनी इदारनि जे मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कंदे ऐं हाई अलर्ट वारी सूरत हाल लागू कई वई आहे। ऐं सिंध जे वॾे वज़ीर असां ॾिठोसीं त गुज़िरियल ॾींहुं पंहिंजी टीम समेत कराची जे रोडनि रस्तनि ते सॼी सूरत हाल जो जाइज़ो वठंदे नज़र आयो, पर उन बावजूदि तमामु घणी तनक़ीद बि थिए थी। इन ॻाल्हि खां बि डिनाए नथो करे सघिजे त बरसाति तमामु घणी थी आहे। मौसमियात खाते पारां अॻकथी करण जे बावजूदि इहा पिणु तनक़ीद थी रही आहे त हुकूमत पारां बर वक़्तु अॻु में इंतज़ाम छो न वरिता विया। अॼोके प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त इन हवाले सां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवाणनि खे लाइन ते वठी सघूं ऐं उन्हनि जो मौक़िफ़ मालूम करे सघूं। नाज़रीन, इन ई मामले ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे असांखे जॉइन कयो आहे पीपुल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ मेंबर सिंध असेंबली शमीम मुमताज़ साहब। शमीम साहब, वेलकम कहती हूँ, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए हमें प्रोग्राम में ज्वाइन किया। बहुत शुक्रिया सबीन, बहुत शुक्रिया। शमीम साहब, क्या कहेंगी? इस बात से तो इनकार नहीं किया जा सकता कि इस दफा जो बरसातें हुई हैं, 36 साल का रिकॉर्ड जो है वो सिंध के शहर, सिंध की राजधानी, सिंध के दिल कराची में टूट गया है। लेकिन बशमूल सिंध के शहर कराची से लेकर हम कश्मीर तक जाएं तो सिंध के तमाम शहरों में बरसात की वजह से बड़ी तबाही हुई है। सिंध के दूसरे नंबर बड़े शहर हैदराबाद में भी यही सूरत हाल है, क्या कहेंगी आप? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रिया सबीन कि आपने मुझे दिया लाइन पर। और जैसे कि आपने खुद ही कहा कि हमारा ये 36 साल का रिकॉर्ड टूटा है बारिश का सिंध और कराची के लिए। मैं तो पूरे पाकिस्तान की ही बात करूंगी। आज बलूचिस्तान में भी यही हाल है, आज पंजाब भी डूबा हुआ है, तो इसके साथ साथ KP में भी कोई अच्छी सूरत हाल नहीं है। तो ये तो पूरे पाकिस्तान का ही मसला है, लेकिन हम चूंकि सिंध को इस वक्त फोकस कर रहे हैं और सिंध के हम दारुल खिलाफा कराची को फोकस कर रहे हैं। आप देखिए, मेरे चेयरमैन ने बहुत दिन पहले एक जुमला कहा था जिसको सबने मजाक में लिया कि चेयरमैन साहब ने कहा था कि जब बारिश होती है तो पानी आता है और जब बहुत ज्यादा बारिश होती है तो बहुत ज्यादा। तो देखें मेरे चेयरमैन कितने दूर अंदेश या मेरे को चेयरमैन कितने दूर अंदेश कि वो पहले से आने वाले वक्त को बता रहे होते हैं कि देखिए ऐसा होने वाला है, और उसके हिसाब से हमने अपनी तैयारी, जो कि सिटी गवर्नमेंट या लोकल गवर्नमेंट की जिम्मेदारी थी, मेयर की जिम्मेदारी थी, अरबों रुपए वो हर महीने हर साल गवर्नमेंट ऑफ सिंध से लेते रहे। और वो सिर्फ मुझे लगता है कि ये कहने की तनख्वाह लेते थे कि मेरे पास इख्तियार नहीं है, क्योंकि ये लोकल गवर्नमेंट का और उसका इख्तियार था मेयर का, चाहे वो कराची का हो या वो हैदराबाद का हो, कि अगर हमारे पास 32 नाले हैं, हमारे पास 38 नाले हैं, तो वो क्यों नहीं साफ हुए। गुज्जर नाला पिछले कई सालों से वो जाते हैं, फोटोग्राफी करते हैं और वापिस आ जाते हैं। CM साहब ने कभी भी या पीपल्स पार्टी ने या गवर्नमेंट ऑफ सिंध ने उनके मामलात में कभी मुदाखलत नहीं की, कि उनको काम करने से नहीं रोका हमने। और आज कराची का जो हाल है वो मैं समझती हूँ कि मेयरशिप को अगर आप उठा के देख लें, हमने कभी नहीं कहा कि कराची हमारा नहीं है, लेकिन जो कराची को ओन करने वाले लोग हैं उसमें से कितने 30 साल MQM के पास कराची रहा, कुछ अरसे जमात इस्लामी के पास रहा। तो मैं तो ये सवाल पूछूंगी कि MQM ने क्या किया इतने अरसे जो आज वो हमसे गिला कर रहे हैं, या कल जिस तरह वो रो रहे थे। और जी शमीम साहबा, क्या आप समझती हैं कि ये वक्त तनकीद का है? हमने देखा कि PTI के कुछ MPs भी कल जो है वो गाड़ियों में निकले, उन्होंने भी वीडियोस जो है वो अपलोड की हैं। पीपुल्स पार्टी सिंध के जो है CM मुराद अली शाह साहब अपनी टीम के हमरा निकले, लेकिन अपोजिशन की जानिब से ये तनकीद बदस्तूर जारी थी कि पीपुल्स पार्टी के कोई वज़रा बशमूल CM सिंध हमें कहीं नजर नहीं आ रहा और कराची डूब चुका है। क्या कहेंगी इस पे? सबीन, अगर वो खुद
दे रहे हैं। अगर वो खुद निकले होते ना अपने घरों से तो उन्हें सीएम भी नजर आते और सीएम की पूरी टीम भी नजर आती और पीपल्स पार्टी की भी पूरी टीम नजर आती उन्हें, चाहे वो मिनिस्टर हैं या नहीं है, वर्कर हैं। हमें तो हिदायत भी मिली अपने चेयरमैन साहब की तरफ से कि हमने मुश्किल वक्त में साथ देना है। तो असल तो वो लोग अपने घरों से नहीं निकले, अपने ड्राइंग रूमों से नहीं निकले, तो उन्हें हम कहाँ नजर आएंगे कि हम काम कर रहे हैं या नहीं कर रहे हैं। बात रही तनकीद की, तो वो तो आप पिछले 2 साल से मीडिया दिखा रहा है कि हर वो काम जो हम करते हैं उस पर तनकीद होती है। आज तो मैं अपनी एक बहन है नुसरत सहर अब्बासी साहिबा, मैं उनकी समझ पर हैरान हूँ कि उन्होंने कहा जी कराची में तो ग़िज़ा का भी बहरान आ गया है, मतलब खाना कम पड़ गया है। जी। मतलब इस तरह बातें करके हम दुनिया को कौन सा चेहरा दिखाते हैं अपने मुल्क का, अपने सूबे का, अपने सूबे के शहर का, कि लोग बाहर जो बैठे हुए हैं वो घबरा के फिर फोन करते हैं कि क्या पाकिस्तान की हालत इतनी बस्ट हुई दी है। तो मुझे ये बताएं, कोविड से लेके अब तक, कोविड में भी यही कहा गया प्राइम मिनिस्टर की तरफ से कि जी हम नहीं चाहते लोग फाकों से मर जाएं, इसलिए हम खोल रहे हैं सब कुछ। खोलने के बाद क्या हुआ, 6,000 से ज्यादा लोग मर गए। भूख से तो एक भी नहीं, अल्लाह ना करे कि मरा हो, लेकिन 6,000 लोग कोविड से जरूर मर गए। तो इसी तरह मैं कहूंगी कि जिस तरह ये लोग कहते हैं, इनकी पूरी फौज जो कि तर्जुमानों से लेके हर तरह मौजूद है, ये तो सिर्फ फोटोग्राफी करते हैं। ये तो बराबर में अच्छा स्कूल बना हुआ होता है, उसको छोड़ के ऐसे स्कूल में जो कि हमने उसको खत्म कर दिया रजिस्ट्रेशन एजुकेशन ने, उसकी तस्वीरें भेज देते हैं कि जिस सिंह ने तो इस तरह बच्चे पढ़ना है। तो इनको तो मरना नहीं है, अल्लाह को जान नहीं देनी है। हमने तो अल्लाह को जान देनी है, क्योंकि अल्लाह जब किसी ओहदे पर बिठाता है, मेरे सीएम साहब को, मेरे चेयरमैन को अल्लाह ने बिठाया है, तो ओहदे का मतलब होता है जवाबदेही। हम जो है वो जवाब दें आवाम के। अगर हम आवाम के लिए नहीं करेंगे तो ये आवाम हमें कभी भी बाद में मुंतखब नहीं करेगी। शमीम साहब, ये बताइएगा कि एक अंदाजा, जो नशेबी इलाके हैं वहाँ तो सीएम साहब ने खुद, वजीर आला सिंध ने एडमिट किया है कि जो नशेबी इलाके हैं वहाँ जरूर बहरहाल पानी निकालने में जो है वो दुश्वारियां पेश आ रही हैं, इसमें बिजली के बहरान का भी मसला है। तो इस हवाले से क्या कहेंगी कि जो नशेबी इलाके हैं जैसे सुरजानी है, केडीए है, यूनिवर्सिटी रोड को क्लियर कर दिया गया, सफूरा, तो इन इलाकों में जहां से अभी तक पानी की निकाली मुमकिन नहीं हो सकी है, उसके लिए क्या इकदाम कर रही है सिंध हुकूमत? सबसे अहम बात तो ये कि जितनी बारिश कल हुई है जी, और अभी भी कहीं कहीं कुछ इलाकों में सुबह से भी हो रही है, तो क्या आपने कभी देखा कि इस तरह इतनी तेजी से काम हुआ हो? यस, ठीक है, हम तनकीद नहीं कर रहे हैं, हम कुछ नहीं कह रहे हैं, ना हम ये कह रहे हैं कि हम अच्छा काम कर रहे हैं। ठीक है, नशेबी इलाके हैं, आपको पता है सादी टाउन, थोड़ी सी भी बारिश होती है तो सादी टाउन क्योंकि नशेब में वाक़ है, और बिल्डर माफिया जो है वो आपको पता है कि सिर्फ अपने फायदे के लिए लोगों को जो है वो बगैर किसी तहकीक और उसके लोगों को सोसाइटियां बना के दे देता है। हम वो सजा गवर्नमेंट भुगतती है, प्राइवेट लोगों के गुनाहों की सजा भी हम भुगत रहे होते हैं। तो इंशाल्लाह सीएम साहब ने जिस तरह कहा है, और थोड़ी देर लगी है लेकिन वो पहुंच गए हैं पंप, और आपने बहुत अच्छी निशानदेही की के इलेक्ट्रिक की। मैं समझती हूँ ये डिजास्टर में बहुत बड़ा जो रोल है वो के इलेक्ट्रिक का भी है, चाहे वो पीने के पानी से लेके हो या बारिश के पानी तक हो। देखिए उस वक्त बिजली का बंद करना जब इलाकों में पीने का पानी आता है, एक बहरान पैदा हुआ कराची में, किसी पीने का पानी नहीं है, उसकी जिम्मेदारी भी हम पे डाल दी गई। अब जिस तरह हुआ है कि जब पंप चलाने की हम बात करते हैं तो ज़्यादा लाइट चली जाती है, तो लाइट जाती है तो पानी निकालने में हमें दुश्वारी का सामना करना पड़ रहा है। लेकिन इंशाल्लाह हमारी पूरी टीम जो है वो लगी हुई है, और मेरा चेयरमैन इसको मॉनिटर कर रहे हैं, इसको पूरे प्रोसेस को, और यकीन करेंगे सुबह से लेके अब तक चेयरमैन साहब ने जो है वो सबको ऑनलाइन लिया हुआ है, अपनी अपनी कॉन्स्टिट्यूंसी में, कराची में बैठकर नहीं, कि अपनी अपनी कॉन्स्टिट्यूंसी में जाएं और मुझे सबूत के तौर पे कुछ चीजें भी वहां की बताएं कि कहाँ कितना क्या नुकसान हुआ है, आवाम मुश्किल में तो नहीं है, खाने पीने के मसाइल हैं, इंशाल्लाह हम सॉल्व करेंगे, करते पहले भी रहे हैं, 100% ना सही। शमीम साहब, ये बताइएगा कि एक अंदाजा लगाया जा रहा है कि 5 लाख तक जो हैं लोग बेघर हुए हैं, वो लोग खास करके जो कच्ची झोपड़ियों में रहते हैं, कच्चे घरों में रहते हैं, लोगों के घर बह गए, छतें लोगों की गिर गई हैं, और जो फुटपाथ पर लोग जो रहते हैं, जो सड़कों पर लोग रहते हैं, उनके लिए क्या हुकूमत के पास फौरी तौर पर कोई हंगामी प्लान है? बिल्कुल, देखें पहले आपको याद होगा 2010 में जब फ्लड आया था पूरे सिंध में जी, और पूरे पाकिस्तान में, उस वक्त भी हमने जो है वो कदम ब कदम सबका साथ दिया था। स्कूलों में, कॉलेजेस में हमने रिलीफ कैंप कायम किए थे, और आपको याद होगा रजाकाबाद में तो एक पूरी खेमा बस्ती आबाद हो गई थी, और उसमें से कुछ लोग अभी रजाकाबाद यहाँ जो है हौसले वाला, इससे अभी तक कुछ लोग गए भी नहीं है वापिस। तो ऐसा नहीं है कि हमने उस वक्त भी आंख बचाई थी, उस वक्त पीडीए में हमारे पास नहीं था, एनडीए में हमारे पास नहीं था। मैं तो आज भी सवाल कर रही हूँ ना कि वो 25 लाख रुपए की एक कोविड की गोली देने वाला पीडीए में या वो जो है एमडीए, ये सब कहाँ पर है? इनका तो मुझे कोई बंदा नजर नहीं आया। वो 10 लाख की टाइगर फोर्स मुझे भी कहीं नजर नहीं आई। गवर्नर साहब के साथ 1.5 लाख टाइगर फोर्स के लोग थे, मुझे तो एक भी टाइगर नजर नहीं आया रोडों के ऊपर काम करता हुआ।
ये वो लोग हैं सबीन जो सिर्फ बातें करते हैं, ये हमें कहते हैं भाषण। भाषण तो ये खुद सुबह शाम आके टीवी पर देते हैं और तनकीद पर तनकीद करते हैं। कितनी कच्ची आबादियों में इनके लोग आपने देखे हैं जो एमपीए निकले हुए हों, अगर ये निकले हुए होते तो पिटाइयां ना होती इनकी, जिस तरह लोग मार मार के इनको इलाकों से भगा रहे हैं, ऐसा ना होता। 2 साल में इन्होंने जाके अपने वोटर को नहीं पूछा, सिलेक्टेड होके आ गए क्यों, उनको पता है वोट तो मिला ही नहीं है, काम क्यों करेंगे जाकर। जहां तक आपने काम की बात की, तरक्याती काम की बात की, अभी बारिशों से कुछ दिन पहले इनको करोड़ों रुपए सेंट्रल गवर्नमेंट ने अपने अपने एमएनए को एमपीए को दिए। इन्होंने इलाकों में काम किया बकौल इनके, दो एक इंच की इन्होंने लेयर डाली और वो लेयर बच्चे टीवी पे दिखा रहे हैं उठा के सड़क की, जो उन्होंने पीस उठाए। पहली बात तो ये कि क्या इनको पता नहीं था बारिश आने वाली है, फोरकास्ट हो चुका था, उसके बावजूद उन्होंने इस दौर में काम किया ताकि उनको करप्शन करने में आसानी हो सके। और वो उनकी जेबें जो खाली है, जो वो सिंध के खजाने पर निगाह रख के बैठे हैं, बार बार कह के कि जी हम करप्शन कर रहे हैं। भाई करप्शन तो असल में आप लोग कर रहे हो, चीनी से लेके आटे से लेके कामों के मामले से। शमीम साहिबा, सिंध के दूसरे बड़े शहर हैदराबाद के हवाले से भी मैं पूछूंगी। यकीनन आपने भी देखी होगी, हैदराबाद सिंध का दूसरा सबसे बड़ा शहर है, लेकिन उसकी भी बदतरीन सूरत हाल है। इस बात से डिनाई नहीं किया जा सकता कि बरसात बहुत ज्यादा हुई है, लेकिन इक़दामात फौरी तौर पर वहां पर क्या उठाए गए हैं? आज सुबह से मैं देख रही हूँ मुसलसल के शर्जील साहब भी और जाम खान शोरो साहब भी और बाकी जो लोग हैं जबार जो हमारे एमपी हैं वहाँ के, देखिए कोई भी घर में नहीं बैठा हुआ। हम बिल्कुल कोशिश कर रहे हैं, पानी जमा हुआ है, निकलने में थोड़ा टाइम लगेगा। अवाम ने सफर किया है, अवाम को सफर नहीं करना चाहिए था, इसकी मुश्किलात नहीं उठानी चाहिए थी। लेकिन अब देखें जो हुआ है, हम अल्लाह से दुआ कर सकते हैं कि मजीद बारिश ना हो, क्योंकि अल्लाह की ये रहमत अब हमारे लिए जहमत बन गई है लोगों के लिए। तो अल्लाह से दुआ की जा सकती है। बाकी हम जो है अपनी जिम्मेदारियों से कहीं भी जो है खानों में क्या से लेकर ना, कहाँ जा रहे हो, बिलावल हाउस जाना है हमने, तो वो जो है हम अपनी जिम्मेदारियों से कहीं भी नहीं है, बड़ी जिम्मा हमारे लोग पहुंचे हुए हैं और इंशाल्लाह बहुत अच्छा रिजल्ट बहुत जल्दी निकलेगा। पानी तो यकीनन हम निकाल देंगे, बाकी चीजों में थोड़ा टाइम लगेगा कि जब वो होंगी तो वो भी जाएगा सबके सामने। शमीम साहब, एक आखिरी सवाल आपसे कि बाख्तियार एडमिनिस्ट्रेटर की बातें हो रही हैं और ये कोऑर्डिनेशन कमेटी जुड़ी है, अब हम क्या उम्मीद करें कि जिस स्पिरिट के साथ ये कमेटी जुड़ी है, लेकिन उसी स्पिरिट के साथ हमें एक दूसरे के खिलाफ बयानात भी जो है वो दिखाई दे रहे हैं मीडिया पे। कभी अपोजिशन की जानिब से सिंध हुकूमत पे तनकीद की जाती है, कभी सिंध हुकूमत के वज़रा अपोजिशन की तनकीद का जवाब देते नजर आते हैं। तो आप समझते हैं कि अगर यही सूरत हाल रही तो इन फ्यूचर कराची के लिए कोई मास्टर प्लान, कोई जामे काम, कोई तरक्याती मंसूबे जिसका इरादा किया गया है, ऐलान किया गया है कोऑर्डिनेशन कमेटी के जरिए, वो अमली तौर पर हमें होता हुआ काम नजर आएगा या नहीं? आपने इतना लंबा सवाल कर दिया कि मैं पहुंच चुकी हूँ इस वक्त मीटिंग के लिए। बस मैं मुख्तसर बता दूं कि ये हमें प्रेशराइज कर रहे हैं। कानून मौजूद है, 1973 का आइन मौजूद है, उसमें तमाम लोगों के लिए उसका दायरा इख्तियार बताया गया है कि कहाँ से शुरू होता है, कहाँ खत्म होता है। आप हमारे दायरा इख्तियार को चैलेंज कर रहे हैं, प्रेशराइज कर तस्दीक करके। ये सिंध गवर्नमेंट का इख्तियार है कि वो किस अफसर को कहाँ लगाती है और कहाँ नहीं लगाती है। हम बेहतर समझते हैं कि हमारे लिए कौन अफसर मेरे अवाम के लिए जो है वो बेहतर सर्व करेगा अपनी खिदमत को या उसको। लेकिन हम अगर इस तरह प्रेशराइज किए गए तो मैं समझती हूँ कि ये तनकीद बराए तनकीद तरफ चलेगी, क्योंकि वो ये कहेंगे कि जी हमारा मनपसंद आती नहीं है, तो दूसरा जो है वो तो ठीक काम कर ही नहीं रहे। तो मैं समझती हूँ कि ये हमारे इख्तियारात को, सिंध गवर्नमेंट के इख्तियारात को, आईन पाकिस्तान को चैलेंज करने की कोशिश है कि अपना मनपसंद बंदा लगाया जाए, वरना मैं ना मानूं कि हम पिछले 2 साल से देख रहे हैं और आगे भी देखते रहेंगे। बहुत शुक्रिया सबीन, मैं पहुंच बहुत शुक्रिया शमीम मुमताज साहिबा, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए हमें ज्वाइन किया। नाज़रीन, पीपल्स पार्टी से ताल्लुक़ रखंदड़ मेंबर सिंध असेंबली शमीम मुमताज, उन जो चवणो तो इन ॻाल्हि खां इनकार नथो करे सघिजे त तमामु घणी बरसात थी आहे, पर बरसात थींदे शर्ती सिंध हुकूमत पारां रिलीफ जो कम शुरू किया वियो आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी जे निकाली जो कम शुरू किया वियो आहे। उन बावजूद उन जो चवणो त चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी सभिनी मेंबरनि खे हिदायत कई आहे त न रुगो सिंध जे शहर कराची, पर सिंध जे सभिनी शहरनि में अलर्ट रहनि ऐं अवाम सां राब्ते में रहनि ऐं फील्ड ते वञी करे इन सूरत हाल खे ॾिसनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु या मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन वक़्तु असांखे मेंबर सिंध असेंबली पीटीआई सां ताल्लुक़ रखंदड़ ज्वाइन कयो आहे जमाल सिद्दीकी साहब। जमाल साहब भलीकार, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में ज्वाइन कयो। जमाल साहब, असां बरसात तमामु घणी पई ऐं
तनक़ीद भी ओतरी थींदे नज़र आई अपोज़िशन तरफ़ां सिंध जी गवर्नमेंट ते, पर उन बावजूद तव्हां सम्झो था त जेतिरी बरसात थी कराची जो जहिड़ो इंफ्रास्ट्रक्चर आहे, जहिड़ी हिन वक़्तु कराची में जेका आहे प्लानिंग आहे, घर ठहियल आहिनि, कब्ज़ा आहिनि, नालनि ते कब्ज़ा आहिनि, नालनि जी सफ़ाई जो प्रॉपर उन तरह सां मैनेज न आहे थियल, उन बावजूद बि कल जी भेट में जेतिरी बरसात थी अॼु सुबुह जो काफ़ी रोड रस्ता असांखे पाणी खां क्लियर नज़र आया, छा चवंदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभी ॾिसो, असां जब तनक़ीद कयूं था सिंध गवर्नमेंट से, वो इन था कयूं कि बरसात थी आहे, तव्हां पाणी कढण में नाकाम थी बीह रहियो। जी असां हुनखे तनक़ीद इन ॻाल्हि ते था कयूं कि तव्हां सूबे में 12 साल खां माशाल्लाह मौजूद आहियो ऐं हर साल बारिश पवंदी आहे ऐं वो एरियाज़ जेका आहिनि वो स्पेसिफिक पॉइंट आउट थियल आहिनि कि ही एरियाज़ हर साल बिजली ॾींदा आहिनि। पोइ छा कंहिं ज़िम्मेदार हुकूमत जी क्या को रिस्पॉन्सिबिलिटी आहे त हुनजे शहर जो, हुनजे सूबे जो जेको कैपिटल आहे वो अहिड़ी बर्बाद सूरत हाल में अची वेंदो आहे हर साल बरसातनि में। वही स्पेसिफिक गुजर नालो आहे, वही सुलझानी टाउन आहे, मलीर आहे, वही सादी टपुन आहे, वही कुरंगी कॉज़वे आहे। छा मगर इन बारे में को संजीदा कोशिश करण जी ज़रूरत महसूस न करे सिंध हुकूमत? जमाल साहब, सिंध हुकूमत इन बारे में अगर संजीदा थियण जी कोशिश न कई या सोचण जी कोशिश न कई तो उनजी जिम्मेदार बिल्कुल पीपल्स पार्टी आहे। 12 साल पीपल्स पार्टी के 13 साल सिंध में हुकूमत कंदे, पर उन बावजूद सिर्फ अकेले पीपल्स पार्टी हुकूमत न कई आहे। मौजूदा जेका वफाकी हुकूमत जी इत्तेहादी MQM पाकिस्तान मुख़्तलिफ़ वक़्तनि में हुकूमत सां गॾु रही आहे ऐं राजा अज़हर तव्हांजो पंहिंजो MPA 2 टे ॾींहं अॻु में मेयर कराची ते कावड़ जो इज़हार करे चुको आहे। तव्हां सम्झो था त सिर्फ पीपल्स पार्टी वटि जेके इदारा आहिनि या गवर्नेंस या अख्तियार आहिनि उहे न, बल्कि मेयर कराची जी भी रिस्पॉन्सिबिलिटी रही त गॾिजी करे कोड़ो प्लान ही न ठाहियो वियो। सभी निकिरो मैं निकिरो जी जी मेयर कराची जो इदारो पंहिंजी जिम्मेदारी जो पाबंद आहे, जेकी हुनजी जिम्मेदारियूं आहिनि उहे त बिल्कुलु हुनजो पाबंद आहे, हुनखे जवाब बि हुनखे ॾियणो पवंदो आहे। असां हुनखे वठंदा बि आहियूं, पर चवण जी सम्झाइण जी कोशिशि इहो थो कयां, उहो त चए थो त मूंखे वफ़ाकी हुकूमत वज़ीर आज़म सदर पाकिस्तान खे भी मूं ख़त लिखिया, गवर्नर खे ख़त लिखिया, उतां भी को रेस्पॉन्स न मिलियो त तव्हांखे भी ॾोहारी थो करार ॾे। ॾिसो यानी कंहिं भी लोकल गवर्नमेंट इदारे के वफाकी हुकूमत डायरेक्ट हैंडल न कंदी आहे। आईनी इशूज़ आहे न, अगली तरमीम खां पोइ को भी वफाकी हुकूमत हुनखे हैंडल न कंदी आहे। वो मेयर ठीक थो चए हुन लिखिया हूंदा अथसि, पर मुंहिंजो चवण सिर्फ़ु एतिरो आहे त लोकल गवर्नमेंट जो जेको इहो इदारो आहे ही सिंध गवर्नमेंट जे हेठि ई ईंदो आहे। हिन जी पघारूं, हिन जो डेवलपमेंट फंड उहो भी ADP जे थ्रू सिंध गवर्नमेंट हिनखे ॾींदी आहे। ये सिंध गवर्नमेंट जो मातहत इदारो आहे। ही सिंध गवर्नमेंट हिन खां कन खां जल्दी पुछे त तूं परफॉर्म छो न कयो आहे। ही KMC सिंध गवर्नमेंट का जवाबदार आहे, फेडरल गवर्नमेंट का जवाबदार न आहे। असां मञूं था कि इलाही बारिश थी आहे, वधीक बारिश थियो आहे त वधीक पाणी भी आयो आहे, पर वो पाणी निकिरंदे निकिरंदे अॼु शहर जा कुझु रस्ता क्लियर भी थिया आहिनि। पर सिर्फ़ु गुज़ारिश ही आहे सिंध गवर्नमेंट खां त हू जेका असांजा पसमानदा इलाइक़ा आहिनि, जेका 3 ॾींहं 4 ॾींहं पाणी में बुॾिया पिया हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो घर, उन्हनि जो फर्नीचर, उन्हनि जो इवन नर्सरी जो फर्नीचर मार्केट वो 6 फुट पानी में 5 फुट पानी में हेठि अची वई आहे। तो गुज़ारिश सिर्फ़ु एतिरी आहे त इहे वो स्पॉट्स आहिनि जिते हर साल बारिश में इहे इलाइक़ा इफेक्ट थींदा आहिनि या बिज़नेस हब इफेक्ट थींदो आहे। त असांजो सिर्फ़ु एतिराज़ इहो आहे त सिंध गवर्नमेंट खे अगरि एॾी बारिश जी पेशेंगोई हुई त घटि में घटि इहा पेशेंगोई घटि में घटि 2 हफ़्ता पहिरियों अची चुकी हुई त भई इन डेट्स में थींदियूं। मॉनसून जो इहो स्पेल अचे थो, हलो पहिरें प्लानिंग न कई त घटि में घटि उन महिल प्लानिंग कराए त हीअ जेका पाणी निकिरण जो जेको रास्तो आहे जे नाले में बीबो नाले जो थ्रू वञी समुंड में किरंदो, उन रस्तनि खे घटि में घटि क्लियर कराए सघो आहे। अगरि तव्हां उहो बि क्लियर न कराईंदव त पोइ सवाल तो थिए थो न, पोइ सवाल कंहिंसां पुछूं? तव्हांखे तव्हां फिर एतिरो ॿुधायो कि असां सिंध गवर्नमेंट बि न पुछियो। जमाल साहब, इंक्रोचमेंट जो हद दख़लिन जो या त नाजायज़ तजावज़ात हिकिड़ो तमामु वॾो मसइलो आहे। इन्हनि हेठाइनि वारनि इलाइक़नि में यकीनन पीपल्स पार्टी सिंध जे वॾे वज़ीर पारां एडमिट कयो वियो त मुकमल कराची मां पाणी खे निकाल नाहे कयो वियो, पर जेके हेठियां इलाइक़ा आहिनि उन्हनि में यकीनन पाणी मौजूदु आहे, पर उन जा इलाही सारा सबब बि आहिनि न। उन जे लाइ त कोऑर्डिनेशन कमेटी ठही आहे त भई कराची जे लाइ मास्टर प्लान जोड़ियो वञे, तरक़ियाती कमनि जे हवाले सां जेके रुकावटूं आहिनि उन्हनि खे दूर कयो वञे। उन्हनि में सभ खां वॾियूं रुकावटूं इन्हनि नालनि ऐं सोड़नि रस्तनि ते जेके अॾावतूं आहिनि उहे बि आहिनि, जंहिंजे हवाले सां नासिर शाह साहब चयो आहे त पहिरीं जेको आहे सो जिते घटि आबादी आहे, गैर आबाद आहिनि, उन्हनि खे ख़ाली करायो वेंदो, उन खां पोइ आबादी वारनि ते बि गौर कयो वेंदो, इन्हनि खे मुतबादिल ॾिनो वेंदो। तव्हां सम्झो था त वाक़ई कोताही रही आहे कराची जे लाइ को मास्टर प्लान न अची सघियो एतिरनि सालनि में, पर जेकॾहिं हाणे इन तरफ़ वञिजे थो त गॾिजी कोशिशूं कजनि, न कि इख़्तिलाफ़ ऐं बयानबाज़ी हुजे। सभिनि ॾिसो
पीपल्स पार्टी जो जेको इशारो आहे नालनि के कब्ज़नि जो वो सिधो एमकेएम जी तरफ़ आहे कि जॾहिं एमकेएम गवर्नमेंट जो हिस्सो हुई, एमकेएम पावर में हुई, तो उते चाइना कटिंग के नाले ते या ॿिए के नाले ते उते कब्ज़ा थिया, जाइम नालनि ते ज़मीननि ते बिल्कुलु थिया। अच्छा, उन महिल पीपल्स पार्टी छो एमकेएम के ये शयूं पॉइंट आउट न कई? उन महिल एमकेएम सां छो बहस न कई? जमाल साहब, उन वक्त पीपल्स पार्टी ईअं मजबूर हुई जीअं हाणे वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे इत्तेहादनि खां मजबूर नज़र अचे थी, कॾहिं मेंगल धमकियूं ॾिए थो निकिरण जूं ऐं मुतालबा पूरा थियण न थियण जूं, त कॾहिं वरी जेका जीडीए तव्हां खां नाराज़ नज़र अचे थी, कॾहिं एमक्यूएम। बिल्कुल न, मां तव्हांखे फ़र्क़ु थो ॿुधायां त उन महिल अगरि सिंध गवर्नमेंट पंहिंजे इत्तेहादी सां ब्लैकमेल थी आहे या हुनजी साम्हूं ॻाल्हाइण जी हिमत न कई, त मां तव्हांखे श्योर थो कयां, मां तव्हांजे टीवी चैनल ते थो चवां त एमकेएम असां सां को ग़लति मुतालबो न कयो आहे। अगरि को ग़लति मुतालबो कंदी असां कॾहिं बि हुनजो साथ कोन ॾींदासीं, बेशक इत्तेहादी हुजे, असां जाइज़ ॻाल्हि ते ज़रूरु साथ ॾींदासीं, पर कंहिं ग़लति ॻाल्हि ते, कंहिं इलीगल ॻाल्हि ते असां कॾहिं बि पंहिंजे इत्तेहादी जो साथ कोन ॾींदासीं। अगरि असांखे इहो ई सभु कुझु करिणो हुजे। जमाल साहब, कयो एहतसाब मेयर कराची जो एहतसाब कयो, जंहिं ते तव्हांजा पंहिंजा एमपीएस बि ॾमरियल आहिनि, उहे बि कावड़ियल आहिनि, कयो हुनजो ऑडिट करायोसि एतिरनि फंडनि जो? सभेन पर इहो ज़िमेदारी कंहिंजी आहे? पहिरियों ॿुधायो न। अकाउंटेबिलिटी त तव्हां ज़िमेदारी खई आहे न, अकाउंटेबिलिटी लाइ तव्हां चओ था हुनखे बि न छॾींदासीं, हुनखे बि न, सिंध हुकूमत बि ॾोहारी आहे, त व्हाई नॉट मेयर कराची? 2018 खां पहिरियों एमकेएम जंहिंजी इत्तेहादी हुई त पहिरियों जवाब त उन्हनि खां वठणु खपे न, त सिंध गवर्नमेंट छो ही नालनि ते कब्ज़ा थिया, चाइना कटिंग ते छो अखियूं बंदि करे वेठी हुई? पहिरियों ज़िमेदारी त हिनजी आहे न। इन्हनि जी बि करायो न, सिंध गवर्नमेंट जी बि करायो, ऐं ॿिया जेके इदारा मुलविस रहिया सभिनी जी करायो, वहंदड़ गंगा मां त सभिनी हथ धोता न जमाल साहब। न फेडरल गवर्नमेंट जो छा यही कमु रहिजी वियो आहे, पर असां सिंध गवर्नमेंट जी अकाउंटेबिलिटी कंदासीं, पोइ तव्हांखे ख़बर आहे ॻाल्हि पॉलिटिकली किथे वञी पहुचंदी। सिंध गवर्नमेंट पंहिंजी अकाउंटेबिलिटी पाण करे न, चीफ मिनिस्टर पाण करे, बिलावल साहब खे खपे त हुनजे हेठि जेको पार्टी जे माण्हू जेका सूबे जा वज़रा थी वेठा आहिनि, त बिलावल साहब खे खपे त पंहिंजे मिनिस्टरनि जी अकाउंटेबिलिटी पाण करे न। इहो फेडरल गवर्नमेंट जो कमु त न आहे। अगली तरमीम खां पोइ इलाही सारी शयूं हिननि जे कंट्रोल में आहिनि, हिननि खे खपे त उन शयुनि खे दुरुस्त करनि जेके ग़लति थियूं आहिनि। सवाल सिर्फ़ु एतिरो आहे कि अगरि शहर ॿुधियो आहे, असां बिल्कुलु चऊं था त इलाही बारिश थी आहे, सिंध गवर्नमेंट जो हुन में को ॾोह कोन्हे, अलॻि ई रहमत आहे बारिश, पर हेठि जेके तव्हांजा पॉइंट आउट थियल एरियाज़ आहिनि जेके हर साल थींदा आहिनि, एटलीस्ट उन्हनि खे फोकस करणु खपे। अगरि उन्हनि खे फोकस करण आहे सिंध गवर्नमेंट, त अची सूरत न थिए। शहर फसल त क्लियर आहे, इलाही रस्ता शहर जा क्लियर थी विया आहिनि, पर जेकी हेठि आबादी आहे हू बि मुतासिर थींदी आहे, उनखे नज़र करम करण जी ज़रूरत आहे। जमाल साहब, ज़रूरत इन ॻाल्हि जी बि आहे त गॾिजी करे सिंध जे लाइ, सॼी सिंध जे लाइ, न रुगो सिंध जे शहर कराची, पर सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर हैदराबाद, उनजी बि सूरत हाल तव्हां ॾिठो, तबाही अची चुकी आहे। हुकूमत ऐं अपोज़िशन, जेकॾहिं तव्हां सम्झो था त सिंध जे अवाम तव्हांखे वोट ॾिना आहिनि, सिंध जे वॾे शहर मां तव्हां इलेक्ट थी आया आहियो, त पोइ सॼी सिंध जे लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे, न कि तनक़ीद, वावेला या मुखालिफ़त करण जी। ॾिसो, असां त बिल्कुलु तयारु आहियूं। असां असेंबली में बि हिननि खे जेकी शइ पॉइंट आउट कराईंदा आहियूं कि साईं ग़लति थियो आहे, हिनखे ईअं न थियणु खपे, हिनखे हीअं थियणु खपे। अच्छा, पीपल्स पार्टी जो जो ज़हन ठहियलु आहे, उहो असांजी ॻाल्हि खे सिर्फ़ु हिन ज़िमरे में सोचती आहे त हीअ असांजी इहा पोज़ीशन आहे, हीअ असांखे हरू-भरू इल्ज़ाम तराशियूं था करनि, हरू-भरू असांजा किरदार पेशी था करनि। का शइ हरू-भरू न आहे, हर शइ जो ग्राउंड ते रियलिटी हूंदी आहे, त उन ई बारे में माण्हू ॻाल्हाईंदो आहे। पोइ असांजी अगरि ॻाल्हाइण ते असांजी अपोज़िशन जी पोज़ीशन खे अगरि सिंध गवर्नमेंट एतिरी सुठी नज़र सां ॾिसे थी, त असां त हिकु दफ़ो न कई दफ़ो सिंध गवर्नमेंट खे चयो त असां सूबे जी तरक़ी जे लाइ तव्हां सां मिली कमु करण जे लाइ तयारु आहियूं, तव्हां सां वेहण जे लाइ तयारु आहियूं, पर सूबे जी तरक़ी जे लाइ ईअं त न आहे न कि तव्हां कराची जे स्टेक होल्डर्स खे इग्नोर करे पीटीआई ऐं एमकेएम कराची जा स्टेक होल्डर आहिनि, ऐं कराची में तव्हां को ज़िलो ठाहियो था, उनजे लाइ तव्हां कूड़े मुंहुं हिकिड़ी मशावरत बि नथा करे सघो। पोइ इहो त करेक्टर पीपल्स पार्टी जे तव्हांजे साम्हूं आहे न। असां सां गॾु डिस्कस करण कि साईं असां इन बुनियाद ते कराची में ज़िला ठाहिण था वञूं, तव्हांजी राय छा आहे? जॾहिं तव्हां असांखे कंहिं शइ में न खणंदव त पोइ ज़ाहिर आहे पोइ जमाल साहब, वॾे वज़ीर जो चवणु आहे त जिथे जिथे आबादी घणी हूंदी, इलाइक़ा घणा हूंदा, उते ज़िला ठाहे था सघजनि, न रुगो 7 ज़िला बल्कि इन खां वधीक सॼी सिंध जे हवाले सां, खैरपुर जे हवाले सां तजवीज़ूं तलब कयूं वियूं आहिनि, पर ईअं कराची कमेटी ठही हुई त तव्हां मां बि को माण्हू जेको आहे सो सूबाई हुकूमत जो या पीपल्स पार्टी जो विहारे छॾिजे हा। जेकॾहिं एतिरा ई एतिराज़ आहिनि त पोइ जॾहिं वज़ीर आज़म अचे थो कराची, त सिंध हुकूमत खे ऑन बोर्ड वरितो वञे हा, कराची कमेटी ठही त हुन में हुकूमत जो, सिंध हुकूमत जो को त नुमाइंदो शामिल हुजे हा। ॾिसो, वज़ीर साहब जो जेको चवणु आहे पोइ रुगो चवण जी हद ताईं आहे, उहो सिर्फ़ु चवंदो आहे, पर फैसला पंहिंजी काबीना में वेही खामिश करे वठंदो आहे, न को
इन का असांजी कमेटी मशावरत जी कमेटी ठही आहे, न त को उन्हनि सां डिस्कस कंदो आहे। अगरि ईअं ई सिंध गवर्नमेंट शहर जे लाइ पंहिंजे कैपिटल जे लाइ सूबे में हिकिड़ो सूबो उठाइण जे लाइ को फ़ैसिलो कंदी आहे त एतिरी इख़लाक़ी कर्टसी हुअणु खपे हुन में कि हू पंहिंजे शहर जी जमातनि खे एटलीस्ट स्टेक होल्डर खे एतमाद में त वठी सघनि था न। इहे बेएतमादी त आहे जंहिंजे करे पीपल्स पार्टी सां वेहणु मुश्किल आहे। इहो ई जमाल साहब असां बि इहो ई चऊं था त जॾहिं कराची कमेटी ठहे थी, सिंध जे शहरनि खे साफ़ करण जी ॻाल्हि थिए थी, सिंध जे दिलि कराची खे साफ़ करण जी ॻाल्हि थिए थी, त उते सिंध हुकूमत खे ऑन बोर्ड नथो वरितो वञे ऐं कम्युनिकेशन गैप जे करे बदएतमादी जे करे इहे मसइला थियनि था। ऐं असां उमेद रखूं था त हाणे जेका सूरत हाल थी आहे, तनक़ीद बराए तनक़ीद जे बजाए तनक़ीद बराए इस्लाह ऐं कोऑर्डिनेशन कमेटी जे ज़रिए सिंध जे शहरनि, सिंध जी सूरत हाल खे बहितर करण में वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो किरदारु अदा कंदी। बिल्कुल वफाकी हुकूमत सिर्फ यही सोचे कराची जे लाइ जेको पंहिंजो रोल प्ले करे थी। मां बार बार चवां थो जमाल साहब मां सॼी सिंध जी ॻाल्हि थी कयां, तव्हां सिंध जे सभिनी शहरनि जी मिसाल था ॾियो, मां सिर्फ़ सिंध जे हिकिड़े शहर कराची जी ॻाल्हि नथी कयां, सॼी सिंध जी ॻाल्हि थी मां अचां थो न ॻाल्हि ते अचां थो। अगरि फेडरल गवर्नमेंट जी इहा कोशिशि हुई कि अगरि असां कराची ते को एफर्ट्स करे कराची खे बीहारे सघूं। ॾिसो कराची असांजो माशी हब आहे, जी 65% रेवेन्यू फेडरल खे ॾींदो आहे, 95% रेवेन्यू कराची मां सिंध खे मिलंदो आहे। तो फेडरल जो ख़्वाहिश ई आहे न त हुनजो माशी हब आहे, मैशत में रोल आहे कराची जो, त कराची स्टेबल हूंदो त पाकिस्तान स्टेबल हूंदो। तो फेडरल गवर्नमेंट सिर्फ़ इन नियत सां कराची में कुझु एफर्ट्स करण थी चाहे, पर मां क्लियरली तव्हांखे चवणु थो चाहियां त असांजी नियत न को कराची खे कब्ज़ो करण जी आहे, न को हुनखे फेडरल जे हेठि पंहिंजी को पाटा वांगुरु को टेरिटरी ठाहिण जी नियत आहे। अच्छा ॾाढो क्लियर स्टांस आहे, न असांजी को नियत गवर्नर राज जी आहे, उहो असांजी नियत न आहे, सिर्फ़ु एतमाद जो फुक़दान आहे। सिंध गवर्नमेंट थोरो एतमाद करे वफ़ाक़ जे मथां। अॼु अगरि असां कराची जे लाइ सोचूं था, सुभाणे असां लाड़काने जे लाइ सोचूं, फेडरल गवर्नमेंट सेक्टर जे लाइ सोचे, त तव्हां सोचियो त पीपल्स पार्टी गवर्नमेंट कहिड़ो हंगामो कंदी, कि फेडरल गवर्नमेंट छा करण थी चाहे। असल ॻाल्हि इहा आहे त सिंध गवर्नमेंट खे फेडरल ते एतमाद रखणु खपे। चीफ मिनिस्टर साहब त हू पंहिंजे मुल्क जे प्राइम मिनिस्टर सां पंहिंजी अलाइनमेंट सुठी रखे, त जेका मसइला हुजनि त डायरेक्ट प्राइम मिनिस्टर ॻाल्हाए सघे। हुनखे एतमाद ई हर वक़्तु हिकिड़ो ख़ौफ़ जो शिकार आहे। जीअं पीपल्स पार्टी गवर्नमेंट हर वक़्तु ख़ौफ़ में थी रहे, उनखे ख़ौफ़ कढणो पवंदो मुल्क जे सूबे जे मसाइल जे हल जे लाइ। जमाल साहब तमामु सुठो मैसेज तव्हांजे तरफ़ां अपोजिशन जे सां तालुक़ु रखो था, तव्हां मेंबर सिंध असेंबली पीटीआई सां तालुक़ु आहे तव्हांजो, पर उन बावजूदि तमामु सुठो पॉज़िटिव मैसेज हिन सूरत हाल में त गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे, इख़्तिलाफ़नि खे विसारे सिंध जे सभिनी शहरनि जे लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे, त जीअं आवाम खे को फ़ाइदो पहुची सघे, उन्हनि जा मसइला हल थी सघनि। वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, वक़्तु ऐं मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे जीडीए सां तालुक़ु रखंदड़ नुसरत सैर अब्बासी। नुसरत भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। वॾी महिरबानी। नुसरत छा चवंदो, तनक़ीद तमामु घणी थी रही आहे ऐं थियण बि घुर्जे। हुकूमतनि में जेके पार्टियूं रहियूं आहिनि उन्हनि खे वॾनि शहरनि जे लाइ प्लान ॾियण जी ज़रूरत हूंदी आहे, उन्हनि जे सेवरेज जे लाइ, पाणी जे लाइ, रोडनि जे लाइ, रस्तनि जे लाइ। ये सभु मामला पंहिंजी जाइ ते आहिनि, पर उन बावजूदि असां ॾिठोसीं त बरसाति बि तमामु घणी थी आहे, 36 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो आहे। थैंक यू सो मच सबिन, तव्हांजे हुन में इलाही सवाल हुया, त हाणे उन्हनि जा जवाब जे लाइ मूंखे थोरो टाइम ॾिजो। जी जी ॾिसो ठीकु आहे, बकौल तव्हांजे त बारिश वधीक थी, पर बारिश अचानक कोन थी। मींहं जे लाइ अॻु में प्रिडिक्शन थी चुकी हुई, ऐं इहे जेके महकमा हूंदा आहिनि न, जेके सालनि खां सॼे साल में हिकु दफ़ो एॾी वधीक बारिशूं थींदियूं आहिनि, उन्हनि महकमनि अॻु में ॿुधाए छॾियो, ऐं उन्हनि महकमनि सां गॾु जेके ॿिया महकमा इहे बारिशुनि में इहे सभु कमु कंदड़ हूंदा आहिनि, उनखे उहे तमामु पघारूं मराद मिलंदियूं आहिनि। हाणे हुकूमत जो कमु छा हो? हुकूमत जो कमु हुयो त उहो प्रेडिक्शन थी चुकी, त उन्हनि खे अंदाज़ो हुअणो खपे त बाबा अहिड़े इलाइक़नि में जिते इहे सभु सहूलियतूं न आहिनि, उतां जे माण्हुनि खे अॻु में ई इहे तमामु शयूं प्रोवाइड कयूं वञनि, या उतां उन्हनि खे लॾ कई वञे हा, ताकी हो कम अज़ कम उन्हनि जायुनि ते वञी पुॼनि हा, उन्हनि जे खाध पीत जो इहे सभु शयूं जेके हाणे एॾो हालत थी चुकी आहे। तव्हां पाण ॾिठो सभिनि कराची में इहो मलीर नदी थी वई, मलीर जे पासे ॾे यूसुफ कोट थी वियो, तुर मोहम्मद कोट थी वियो, एॾे सभु कचनि जा इलाइक़ा जेके बि आहिनि, औरंगी कोरंगी, अलाए कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि, सुरजानी, यूसुफ कोट, इहे सभु ॿुधी आहिनि। छा हुकूमत खे सभु ख़बर न हुई त इहे अहिड़ा इलाइक़ा आहिनि जितां ख़ुदा न ख़ास्ता बंदि टुटंदो त पोइ हे सॼी तबाही थी वेंदी। ऐं टुटो
ऐं उन खां पोइ घरनि में माण्हुनि जे 6-6 फुट पाणी जमा आहे, उन खाद पीत जो उन्हनि जो को सिलसिलो न आहे, एतिरे सालनि जी कमाई उन जा ट्रपड़ सभु कुझु लुड़ी आहे। त हाणे छा करिणो? मतिलबु अॻु में जॾहिं सभु कुझु ख़बर आहे, हिकु ओचितो थोरी थियो आहे, साइंस टेक्नोलॉजी जे हवाले सां सभु ख़बरूं हुयूं, तॾहिं पैमाने ते मींहुं वसंदा। ॿी ॻाल्हि 12 सालनि हिकु हिन हुकूमत कई आहे। बाबा तव्हां सीएम मुराद अली शाह साहब या सूबाई हुकूमत जेकॾहिं बल्दियात ते या हितां कराची जे हवाले से हुननि ते मड़े थी, हा हुननि जो बि ॾोह आहे, मेयर जो बि ॾोह आहे, हेठे लेवल ते, पर तव्हांजी गुड गवर्नेंस काॾे वई, तव्हांजी ग्रिप काॾे, रिट काॾे वई, त तव्हां कम अज़ कम चेक एंड बैलेंस कयो आहे, उन्हनि खां उहे तमामु जेके इंतज़ाम अथनि उन्हनि जे बारे में सॼी मालूमात कयो आहे, न कयो। अहिड़े तरीक़े सां हैदराबाद जी हालत तबाह बर्बाद थी वई, ठठो, सिजावल, मीरपुर ख़ासि ते हलिया वञो, इन जो केरु ज़िम्मेदार आहे? हाणे माण्हुनि जी ज़िंदगीअ में त तबाही अची वई, तव्हां सिर्फ़ु 4-5 जाइनि ते वञी फोटो सेशन कराए बरसातियूं पाए वरी वापसि पंहिंजे घरनि ॾे मोटी वियो। माण्हुनि जी ज़िंदगियुनि में उहे शयूं, उहे सहूलियतूं केरु आणींदो? उन्हनि खे इन्हनि शयुनि मां केरु कढंदो? वरी तमामु शयूं जेके आहिनि इन्हनि शयुनि खे इलाही अॻु में ॾिसणो खपे आहे। हाणे छा, कराची त इलाही 10-15 साल मज़ीद पोइते थी वियो, माण्हुनि जी पंहिंजी ज़िंदगियुनि में त अञा पुठिताई पइजी वई, पर अञा ताईं सईद गनी 2-3 अहिड़ी रोडूं ॾेखारे त हे ॾिसो साफ़ सुथिरो। इहो अञा जेको आहे न कराची वारनि जे ज़ख़्मनि ते लूणु न बल्कि मिर्च बुरकण जे बराबरि आहे, ईअं नाहे थींदो। वरी तव्हां जेको वज़ीर लाहौर जी का पिक्चर ॾेखारे, तस्वीर ॾेखारे, ॾिसो गॾु थो ॿुधे। अरे बाबा उतां जा माण्हू उतां जी हुकूमत खे पुछनि, असां त तव्हां खां पुछंदासीं, हिते जानवर त छा इंसान ॿुधी आहे। ऐं केतिरा माण्हू जेके आहिनि घरनि में मातम थी, हुन जा घर जा भाती मरी विया, ऐं हिते का ॻाल्हि ई कान्हे। हितां पुछो त जवाबु ॾींदा त तव्हां असां ते खामखा तनक़ीद था कयो। अरे बाबा हे खामखा तनक़ीद आहे, तव्हांजो चैनल सॼो ॾींहुं नुसरत छा थियणु घुर्जे? नुक़सान ऐं गफ़लत खां, बद इंतज़ामी खां, इन्हनि खां, करप्शन खां इनकार नथो करे सघिजे इन्हनि मामलनि खां, जेके ग्राउंड ते शयूं आहिनि, पर उन बावजूदि हाणे छा थियणु घुर्जे? मसइलनि जे हल जे लाइ, इन किराए खे ख़तमु करण जे लाइ कोऑर्डिनेशन कमेटी बि ठही वई, ऐं वफ़ाक़ ऐं सूबे विच में इहो मामिलो तय थी वियो त भई जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि या आवाम खे रिलीफ करण जे हवाले सां जेके वफ़ाक़ जा आहिनि, जेके सिंध, उन्हनि ते नज़र रखी वेंदी, उन्हनि खे कंप्लीट कयो वेंदो, ऐं जेके मामला आहिनि उन्हनि खे गॾिजी कोऑर्डिनेशन कमेटी ज़रिए हल कयो वेंदो। पर हाणे छा तव्हां सम्झो था इन फ्यूचर इहे शयूं सॉल्व थी सघंदियूं? इन ॻाल्हि खे बि एडमिट कयो वियो त नालनि ते जेके कब्ज़ा आहिनि उन्हनि जे करे बि पाणी जो जेको निकाल जो सिस्टम आहे, सेवरेज वारा, इहे सॼा सिस्टम जैक लॻा पिया आहिनि, बंदि लॻा पिया आहिनि। ज़मीन इट इज़ नॉट पॉसिबल, इहो मुमकिन नाहे त इहे कमेटियुनि जे ज़रिए ई मसइला हल थियनि। जेके बि कमेटियुनि जे में पार्टियूं आहिनि उहे सभु अलॻि अलॻि नज़रियात, ऐं उहे कॾहिं बि न चाहींदियूं हर को पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे वोटर्स खे फैसिलिटेट करण लाइ हूंदो आहे। कराची में इहे ई नुक़सानात थिया आहिनि हिन महिल ताईं, जो पाण में ॿधी कोन्हे। हिकिड़ी पार्टी ॿिए पार्टी वारनि जे इलाइक़नि में कमु न कंदी, वरी जेका रूलिंग पार्टी ईंदी आहे उहा हुननि जे इलाइक़नि में कमु न कंदी, हिक ॿिए जे कमनि खे नुक़सानु पुॼाइण उतां जे इलाइक़नि खे, इहो हितां जी सियासत इहा रही आहे हिन महिल ताईं। ऐं जेकॾहिं MQ में पीपुल्स पार्टी कंहिं वक़्त में कठा बि वेठा हुया, त पोइ कठा वेहण खां पोइ हुननि छो न कराची जे मसइलनि खे हल कयो? हाणे हुननि पंहिंजा मफ़ादात हासिल कया, हुननि पंहिंजा मफ़ादात हासिल कया। इन करे कराची जे माण्हुनि खे हाणे सोचणो पवंदो त तव्हां जिन नुमाइंदनि खे हर बार वोट ॾेई पुॼायो था, छा उहे तव्हांजा असल हक़ीक़तूं ॼाणनि था, या उहे तव्हांजा मसइला हल करण में अॻिते आहिनि, या उहे ई तव्हांखे तबाह बर्बाद कनि था? तो इहा पॉसिबिलिटी न आहे त इहे वेही इहे पार्टियूं ऐं कराची जा मसइला हल कनि। सवाल ई पैदा न आहे। इहे ईअं ई साल गुज़री वेंदा, ईअं ई कराची पोइते पवंदो। तव्हां पोइ वरी बि तव्हां ॾिसंदव त कराची अञा पोइते आहे, अॻिते वधण लाइ हुते कोई सिलसिलो कोन्हे। वॾी महिरबानी नुसरत, तव्हां पंहिंजो मौक़ो ॾिनो, असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, GDA सां तालुक़ रखंदड़ नुसरत सैर अब्बासी, नुसरत जो चवणु हो त इन मौजूदा हुकूमत ऐं इन कोऑर्डिनेशन कमेटी ॿिन्हिनि मां का उमेद कोन्हे। सालनि जा साल गुज़री वेंदा, पर जेका सूरतहाल अॼु आहे इहा सूरतहाल असांखे ईंदड़ कुझु सालनि में ताईं पिणु नज़र ईंदी। हुकूमत जे हवाले सां हुनजो चवणो हो त माज़ी में पिणु MQM पाकिस्तान हुकूमत जो हिसो रही आहे, तॾहिं छो न इन्हनि ॿिन्ही जमातनि सिंध जे शहरनि खे डिलीवर करण जे हवाले सां, उन्हनि खे को प्लान ॾियण जे हवाले सां गॾिजी कमु कयो। असां अॼोके प्रोग्राम में कोशिशि कईसीं त मौजूदा जेका बरसाति जी सूरतहाल आहे उन ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो मौक़िफ़ मालूम करे सघूं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।